जेको शौरवन तबिको आहे, सहाफ़ी तबिको आहे, स्कॉलर तबिको आहे, जेको हींअर रोडनि ते निकितो आहे ॿाहिरि, KTN ऐं कावज़ जे रिपोर्ट जेको सखर जो आहे शहीद जान जिन खे बेदर्दी सां क़तल कयो वियो आहे, उनखे इंसाफ़ ॾियारण जे लाइ उन्हनि जे कातिलनि जी गिरफ़्तारी जे हवाले सां दोस्तों मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, जेको सहाफ़ी तबिको आहे हिन मुल्क में वाहिद उहो तबिको आहे जेको पंहिंजे लाइ नथो जीए पर आवाम जे लाइ जीए थो, ॿियनि जे लाइ जीए थो, ग़रीबनि ऐं मज़लूमनि जे लाइ जीए थो। ऐं उन माण्हुनि जे लाइ जीअण वारनि माण्हुनि खे बेदर्दी सां अहिड़ो बेसरो सामानी जे आलम में क़तल कयो वञे थो, इहो हिकिड़ो अफ़सोसनाक अमल आहे। मां SSP सखर खे ऐं ख़ासि करे जेको गवर्नमेंट ऑफ सिंध खे ऐं गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खे पुरज़ोर अपील कंदुमि त शहीद जान मोहम्मद मुबारक जे कातिलनि खे फिलफोर जेके असुल हुन जा कातिल आहिनि ऐं सहूलियतकार आहिनि उन्हनि खे फिलफोर गिरफ़्तार कयो वञे ऐं उन्हनि खे गिरफ़्तार जेसिताईं न कयो वेंदो ऐं उन्हनि खे किफ़र किरदार ताईं न पहुचायो वेंदो तेसिताईं ही सुजाण दुरियूं ऐं सहाफ़ी तबिको सरापा एहतजाज आहे ऐं रहंदो।